वेलकम बिग नाज़रीन बुलेटिन में अवां खे अबली कार सुनता बुलेटिन जो आगाज़ कंदासीं नम ख़बर सां। क़ौमी सलामती कमेटी जो इजलास वज़ीर आज़म जी सदारत में अॼु ॿीहर थींदो। क़ौमी सलामती कमेटी जो इजलास वज़ीर आज़म जी सदारत में अॼु ॿीहर थींदो। अवां खे आगाह कई पिया इजलास में दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई जी मंज़ूरी बि ॾिनी वेंदी। क़ौमी सलामती कमेटी जे इजलास बाबति अवां खे आगाह कई पिया। क़ौमी सलामती कमेटी जो इजलास वज़ीर आज़म जी सदारत हेठि अॼु ॿीहर थींदो। अवां खे आगाह कई पिया इजलास में दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई जी मंज़ूरी बि ॾिनी वेंदी। क़ौमी सलामती कमेटी जे इजलास बाबति अवां खे आगाह कई पिया। क़ौमी सलामती कमेटी जो इजलास वज़ीर आज़म जी सदारत हेठि अॼु ॿीहर थींदो। इजलास में दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई जी मंज़ूरी बि ॾिनी वेंदी। अवां खे आगाह कई पिया। क़ौमी सलामती कमेटी जो इजलास वज़ीर आज़म जी सदारत हेठि अॼु ॿीहर थींदो। इजलास में दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। अवां खे क़ौमी सलामती कमेटी जे इजलास बाबति आगाह कई पिया। क़ौमी सलामती कमेटी जो इजलास वज़ीर आज़म जी सदारत हेठि अॼु ॿीहर थींदो। अवां खे आगाह कई पिया इजलास में दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई जी मंज़ूरी बि ॾिनी वेंदी।